इमाम हुसैन अलैहिस्सलाम तकरीर फरमाई उनमें ही लफ्ज़ हुया छा लफ्ज़ हुया ये गौर तवज्जो सां ॿुधो लफ्ज़ याद यज़ीदियो मूंखे सुञाणो त मां केरु आहियां मूंखे सुञाणो त मां केरु आहियां वॾा लफ्ज़ आहिनि पर अॻियां बातिल जूं लालच पटियूं ॿधल हुयूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे कोन सुञाणनि पिया हीअं त सुञाणनि पिया पर चवनि पिया साईं खे शहीद करे असां इनाम बि वठंदासीं मुख़्तलिफ़ असांजी सिफ़ारिश जी वॾा मर्तबा थींदा पर अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो सुञाणो हिन धरतीअ ते हिन वक़्तु कंहिं बि पैगंबर जी औलाद न आहे सवाइ मुंहिंजे मां बीठो आहियां अकेले सिर बीठो आहियां अलाह जे नबी जो नवासो मां उहो आहियां जो मुंहिंजे वालिद जो नालो अली अलैहिस्सलाम आहे मुंहिंजे चाचो जन्नत में परवाज़ थो करे पियो हज़रत जाफ़र तैयार परवाज़ थो करे पियो ऐं मुंहिंजे वालिद साहब जो चाचो हज़रत हमज़ा सैयद शुहदा आहे शहीद जो सरदार आहे मूंखे सुञाणो नथा शिमर नाले शख़्स चयो त तुंहिंजी असां सुहिणा तकरीर ॿुधण न आया आहियूं या त यज़ीद जो साथ ॾे या त जंग कर न त सॼो अहल अयाल ख़तम थी वेंदई इमाम हुसैन अलैहिस्सलाम साबित कदे अजीब हिकिड़ी नई तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां शायदि तव्हां किन दोस्तनि ॿुधी हुजे किन न ॿुधी हुजे घोर तवज्जो सां ॿुधो त हिकिड़ो अलाह जो प्यारो बुज़ुर्ग दरवेश थी ॿुधियो वो चवे तो त मां काबतुल्लाह शरीफ जो तवाफ़ को कयां तवाफ़ कंदे ॾिसां पियो त हिकिड़ो ग़िलाफ़ खे काबतुल्लाह शरीफ जे ग़िलाफ़ खे चिंबड़ियो पियो आहे ऐं रोए थो पियो ऐं मायूसी वारियूं ॻाल्हियूं थो करे त ए अल्लाह बीठो बि तुंहिंजे क़िबले में आहियां काबतुल्लाह शरीफ में आहियां हिते दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि मूंखे माफ़ कर पर मूंखे ख़बर आहे केॾी बि मां तोखां माफ़ी वठंदुसि तूं मूंखे माफ़ कंदे अल्लाह वारो हिन अहिड़ी कहिड़ी ग़लती कई आहे कहिड़ो ॾोह कयो वरी फिरी जो अचे ॾिसे त साॻियो ई रड़ी थो करे वरी तव्हां फेरा वरी जो अचे पियो त ॾिसे त साॻियो रड़ी नेठ वञी करे पुछा की फलां शख़्स तूं केरु आहे ऐं कहिड़ी तरीक़े सां इहा दुआ थो करे त तूं मूंखे माफ़ बि न कंदे हेॾो काबतुल्लाह शरीफ में बीठो आहे वॾा वॾा गुनाह माफ़ थी था वञनि अल्लाह जी रहमत वसी आहे कोई मायूसी वारी ॻाल्हि छो थो करे त पोइ शख़्स छा थो चए ॻाल्हि ॿुध बुज़ुर्ग जॾहिं करबला जो वाक़ियो थियो न त इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां वेण में मां बि हुयुसि उन खां पोइ जॾहिं साईं जो सिर मुबारक खणी करे यज़ीद जी दरबार में वियो किसो तमामु घणो मुख़्तसर थो कयां पियो उन खां पोइ हिकिड़ी राति यज़ीद जे कमरे में साईं जो सिर मुबारक रखियो वियो जो नूर मुबारक जो लाटू हुयूं जो यज़ीद जी घरवारी चयसि ए बदबख़्त तूं कंहिंजो सिर मुबारक धड़का तूं त वॾो बदनसीब आहे यज़ीद छा कयो घरवारी जिन मलामत ते झंग में हिकिड़ो ख़ीमो हणाई उहो शख़्स थो ॿुधाए ख़ीमो हणाई उते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिर मुबारक रखियो वियो ऐं चौधारी 40 ॼणा पहिरो ॾींदा चवे थो राति थी असां 40 ॼणा पहिरो ॾियूं पिया पहिरो ॾींदे सभिनी खे निंड अची वई 39 ॼणनि खे 40 मां पियो निंड करण जी घणी कोशिशि कई पर उहो तोड़ो अखियूं बंदि हुयूं पर जाॻा पियो ॾिठुमि त आसमान में वॾो झुड़ ठही वियो बादल थी विया ऐं आवाज़ ॾींदड़ आवाज़ कयो त होशियारु थी वञो दुनिया वारो आदम अलैहिस्सलाम अची रहियो आहे आदम अलैहिस्सलाम अची रहियो आहे हज़रत आदम अलैहिस्सलाम लहनि था पिया फ़रिश्तनि सां गॾु आया सिधो ख़ीमे में अंदरि हलिया विया अची मां आवाज़ ॿुधां पियो आदम अलैहिस्सलाम चयो त सलाम हुजे या हुसैन तव्हांखे एॾियूं वॾियूं क़ुर्बानी तव्हां ॾेई विया तव्हांखे सलाम हुजे हुन खां पोइ आदम अलैहिस्सलाम गुफ़्तगू फरमाए हलिया विया वरी आवाज़ आयो त होशियारु थीजो नूह नबीउल्लाह अची रहियो आहे नूह अलैहिस्सलाम अचे थो पियो हुनजी सवारी अचे थी पई ईअं नूह अलैहिस्सलाम आयो वरी चयो त ख़बरदार होशियारु थी वञो इब्राहिम ख़लीलुल्लाह थो अचे पियो इब्राहिम ख़लीलुल्लाह अचे थो या हुसैन तव्हां त वॾी क़ुर्बानी ॾेई छॾी मां बि क़ुर्बानी ॾियां पियो इस्माइल ज़बीहुल्लाह जी पर तव्हांजी क़ुर्बानी त अज़ीम क़ुर्बानी
ये चई नबी ईंदा रहा सबूरा नबी ईंदा रहा आखिर में वडो झुड़ आयो नूरानी झुड़ बादल होया ऐं अदब सां चवण लगा त अदब ऐं होशियारीअ सां अल्लाह जो हबीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद आहे अल्लाह जे हबीब सां गॾु हज़रत अली करमला जो शेर ख़ुदा बि आहिनि त इमाम हसन अलैहिस्सलाम बि आहिनि ऐं हज़ारनि फरिश्तनि सां गॾु वॾे प्रोटोकॉल सां अल्लाह जा हबीब अचनि था जी अल्लाह जे हबीब जी आमद थिए थी पई अल्लाह जा हबीब आदम अलैहिस्सलाम खे ॾिसी फरमाइनि था ॾिसो बाबा ॾिसो मुंहिंजी उम्मत मुंहिंजे बचड़नि सां कहिड़ो ज़ुल्म कयो आहे ए बाबा इब्राहिम तव्हां बि ॾिसो मुंहिंजी उम्मत मुंहिंजी औलाद सां छा कयो आहे ए मूसा भाउ ए ईसा भाउ तव्हां बि ॾिसो मुंहिंजी उम्मत ई छा कयो आहे इहे कुझु लफ़्ज़ मुबारक त इमाम हसन अलैहिस्सलाम रोअनि पिया था फरमाइनि था त नाना साईं ही जेके शख़्स 40 सुता पिया आहिनि न इहे बि करबला में शामिल हुयव ऐं मुंहिंजे भाउ सां विड़िया हा छा चयूं त मुंहिंजे भाउ सां विड़िया हा उहो शख़्स चए थो त मां त ॾकां पियो सॼो पोइ फ़रिश्तो हिकिड़ो लहे थो ऐं उहो चवे थो सुहिणा जलाल में हुकुम कर हिननि खे बदबख़्तनि खे इते ख़तमु कया हुकुम जो इशारो थियो 39 ख़तमु थी विया मुंहिंजे तरफ़ फ़रिश्तो आयो मां नबी साईं जे पेरनि मुबारक किरी पयुमि अर्ज़ु करण त सुहिणा आहियां त वॾो बख़्त मूंखां बेबख़्त आहियां ऐं वॾी मूंखां ग़लती थी वई आहे मूंखे बख़्श अल्लाह जा हबीब रहमत लिल आलमीन आहिनि न अल्लाह जे हबीब फरमाइनि हिन महिल त माफ़ी थई पर क़यामत ॾींहुं कोन माफ़ी मिलंदई तॾहिं ए अल्लाह वारा काबतुल्लाह शरीफ़ में बि बीही करे अर्ज़ु कयां थो त अल्लाह तूं मूंखे पका त माफ़ कोन कंदे अल्लाह वारे ठेको ॾेई परे कयोसि ऐं जिन बदबख़्त मूंखां परे थी वञो मथां इहे छींडा मुंहिंजे मथां बि न पवनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम उहा हस्ती आहे तव्हां गौर कंदो त खुदाईअ जी दावा बि माण्हुनि कई फिरौन निमरूद पारां अस्तग़फिरुल्लाह नबूवत जी कूड़ी बि दावा थी महदियत जी बि दावा हले थी पई त मां महदी अलैहिस्सलाम आहियां तारीख़ में मिले थो पियो पर तव्हां ॾिसंदव कंहिं बि हुसैनियत जी दावा न कई कंहिं हुसैन थियण जी दावा न कई आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शख़्सियत हिकिड़ी निराली शख़्सियत आहे अहिड़ी अज़ीम हस्ती जंहिंजूं ॻाल्हियूं खोलजनि न त ई काफ़ी न आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे करबला में पहुची करे ईमान जे चौधारी खॾा खोटराए करे उन में बाहि ॼाराए इहो असूल हूंदो हिफ़ाज़त लाइ त हिकु बदबख़्त इहो चए त ए हुसैन अस्तग़फिरुल्लाह पंहिंजे लाइ हाणे खां ई बाहि तयारु कराई इमाम हुसैन अलैहिस्सलाम जलाल में अची वियो ऐं फरमायईं अॼु हाणे तूं बाहि में किरंदे वो घोड़े तां किरियो रकाब में पैर फासी पयसि घोड़ो डोड़ाईंदो उन बाहि में उछलियो सुभान अल्लाह अहिड़ी बदबख़्ती उन शख़्स जी इमाम हुसैन अलैहिस्सलाम तमाम इंतहाई सब्र जो मुज़ाहिरो अज़ीम हिकिड़ो वाक़ियो जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम या सभु साथी शहीद थी वञनि था साईं जन डिटेल में ॿुधायो आख़िर में जॾहिं साईं पाण आख़िर में बचनि था पिया त पोइ घोड़ो तयारु करे हुते चढ़ी करे ऐं सिधो यज़ीद ॾे मुंहुं करे फरमाइनि था त यज़ीद अॼु बि मां तव्हांखे माफ़ करण लाइ तयारु आहियां हाणे बि मां तव्हांखे माफ़ करण लाइ तयारु आहियां पर बदबख़्त न सम्झो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़ो डोड़ायो तव्हां इहो महसूस त कयो इहो मंज़र अखियुनि में आणे त ॾिसो त हिकिड़ी वाहिद हिकिड़ो शख़्सियत हुजे अकेले सर ओॾे हज़ारनि जे तइदाद में लश्कर हुजे हज़ारनि जी तइदाद में कूड़ा हिन पासे हिकिड़ो ई सच जो पासो ॾेई करे कीअं वञे थो पियो सफ़ेद जुबो मुबारक आहे उन ते ॻाढ़ी रत मुबारक लॻी पई आहे पंहिंजे साथ जा जिस्म मुबारक खणी कपिड़ा मुबारक फाटी आहिनि पर पोइ बि
इरादा मजबूत थियनि दीन खे बुलंद करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाइनि वरफ़अना लक ज़िक्रक महबूब तुंहिंजे ज़िक्र खे मां बुलंद करे छॾियो पोइ महबूब जेके तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कंदा त मां उन्हनि खे बि बुलंद करे सुभान अल्लाह इमाम हुसैन अली मक़ाम जॾहिं घोड़ो दौड़ाए अंदरि वञनि था पिया न अजीब हिकिड़ो सिस्टम थी वियो ईअं लॻो त ॼण बकरी जे वाड़ में शींहं बहरहाल जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ईअं थोरे तो बसि रुॻो विढ़नि पिया ज़ख़्म न पिया थियनि तलवारूं लॻंदियूं रहनि पयूं तीर लॻंदा रहनि पिया इहो सिलसिलो हलंदो रहे पियो पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो इरादो घटिजे पर ॾिठाऊं नमाज़ जो टाइम थी वियो वक़्तु थी वियो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पइजी वञे मूंखे नमाज़ पढ़णी आहे पाण लही पिया चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम थकिजी पियो न शेर खुदा जो पुटु कीअं थकबो इमाम हुसैन अलैहिस्सलाम थकबो न पर उनखे अल्लाह जो ख़ौफ़ थो थिए पियो त मतां ही नमाज़ क़ज़ा थी वञे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम सजदे में किरी पवनि जेकर त पोइ वञे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे बचपने में त बीबी उम्मुल फज़ल रज़ियल्लाहु ताला अन्हा हिकिड़े ॾींहुं ख़्वाब ॾिठो ऐं अची अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां हिकिड़ो अजीब ख़्वाब ॾिठो आहे ड्रेजारींदड़ ख़्वाब ॾिठो आहे सोना हिन जो ताबीर लाइ छा अल्लाह जे हबीब फरमायो त ॿुधायो छा था ॾिठो सोना ड्रेजारींदड़ ॾाढो आहे ॿुधायो कहिड़ो ख़्वाब आहे अल्लाह जे हबीब खे ॿुधाए थी बीबी सघो सोना मां ख़्वाब ॾिठो आहे त तव्हांजे जिस्म मुबारक मां हिकिड़ो टुकड़ो तव्हांजे जिस्म मुबारक जो कटियो वियो आहे ऐं कटे करे मुंहिंजे गोद में उछलायो अल्लाह जे हबीब फरमायो ख़्वाब भलो ॾिठो अथव मूंखे ॾोहिटो ॼमंदो उन नालो हुसैन हूंदो उनखे तव्हांजे गोद में इमाम हुसैन ऐं न हो सॼी अरबस्तान खे ख़बर हुई त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत तॾहिं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला में पहुता त चऊं त बिल्कुलु हीअ उहा ई ज़मीन आहे हिते वाइदो पंहिंजो पूरो करणो पाण जॾहिं सजदे में अचनि था पिया त रुअनि था सुॾका ॾियनि था पिया चवनि था त अल्लाह जेकर तूं मूंसां राज़ी थी एॾी कुर्बानी खां पोइ बि चवनि था अल्लाह तूं मूंसां राज़ी थी पव एतिरियूं कुर्बानी ॾिठो आहिनि बचड़नि ॿारनि जो तूं मूंसां राज़ी थी पव मां त पंहिंजो वाइदो पूरो कयो तूं बि पंहिंजो वाइदो पूरो कर न त इहो सजदो ई आम सजदो न हो होॾां शिमर जो चाकू तेज़ हलंदो रहे थो गर्दन मुबारक पर सब्र सां इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॻाल्हियूं अल्लाह सां कंदा रहंदा सिर मुबारक धड़ मुबारक खां जुदा थिए थो पियो पोइ नेज़े ते रखी करे इमाम हुसैन अली जो सिर मुबारक खणी करे ईअं होलीअ नाले बदबख़्त शख़्स हीअं मथे करे थो पियो ऐं चवे थो नाराए तकबीर त मुस्लमान नाराए तकबीर अल्लाहु अकबर असांजी फतेह थी वई त अल्लामा इक़बाल जो मुबारक तड़पी पड़े थो चवे थो अजब मज़ाक है इस्लाम के साथ कटा सर हुसैन का नाराए तकबीर के साथ केड़ी इस्लाम सा मजाक थी वई अल्लाह जे हबीब जो नबी सगोरे जो कोठरे के उठो वने थो पियो नारा था हणिया वने त नाराए तकबीर अल्लाहु अकबर सर मुबारक मथे कयो थो वने के आशिक रण करे जो ए खोली बदबख्त ये थो चे तोनी फतेह थी वई अज बिनस कंजो सर मुबारक मथिया तो जो सर मथिया इमाम हुसैन सर मथिया अज बिनस नेज़े मुबारक ते कुरान केर पढ़े थो पियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं लश्कर अचे थो पियो काफ़िला जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम यज़ीद जी दरबार में पहुचे थो पियो यज़ीद चए थो त मूंखां ग़लती थी वई आहे सियासत खां कमु थो वठे मूंखे न करणु खपे रोम जो हिकिड़ो सफ़ीर पहुतो आहे जो यज़ीद तो छा करे छॾियो तव्हां पंहिंजे नबीअ जे निशानीअ खे ख़तमु कयो आहे यकीन ॼाण ईसा अलैहिस्सलाम घोड़े ते चढ़िया हा उन घोड़े जा निशान
जाते पया हैं वो निशान अजो असा ईसा ने महफूज क्या है ता पाए नबी की निशानी के रहने की कोशिश कया यजीद तो वडो बदबख्त है सियासत का कम वठने चाहे तो का गलती थी वया ये अक्सर न पहुंचाया पर ये थी वयो आहे तो इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमायो जेकरे तू न पहुंचाए त पुगाल बुध वो जेके जिन शहीद किया इमाम हुसैन के वो मुझे हवाले कर त उन का बदलो वठा करे सकंदे यजीद खामोश थी वने तो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए तो अज जुमे जो डी आहे जुमे जे डी दरबार ते पहुंचा शाम जी जामे मस्जिद आहे या उहा जामे मस्जिद अज भी शाम जी आहे जे में इमाम महदी अलैहिस्सलाम नमाज पढ़ंदा टे पगे जी त ईसा अलैहिस्सलाम रहंदा उहा जामे मस्जिद आहे उन जामे मस्जिद में इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ठीक आ मुखे खुतबे करण जी इजाजत ॾिनी वञे आखिरी लफ़्ज़ है त इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम खुतबे में ॿुधाइनि पिया त करबला में छा थी रहियो हो छा हुयो त सभु मुसलमान बेचैन थियण लॻा त हे त वॾो ज़ुल्म थी वियो आहे उन वक़्तु को फेसबुक या व्हाट्सएप त न हो त ख़बर पवे माण्हुनि खे शाम जे मुल्क जे माण्हुनि खे त ही हू सम्झनि पिया त कंहिं बाग़ी हिन उनजो टोलो आहे उन्हनि खे शिकस्त ॾिनी वई आहे पोइ जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त अल्लाह जे हबीब जो ख़ानदान आहे त सभु यज़ीद ते मलामत करणु लॻा त यज़ीद तकण में चयो आज़ान वारे खे बांगे खे त जल्द कर आज़ान ॾे त नमाज़ पढ़ूं बांगो चवण लॻो अल्लाहु अकबर इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमायो हाओ असां मञूं था अल्लाहु अकबर अल्लाह वॾो आहे चवे थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह त ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमाइनि था ॾिस यज़ीद असां खून पंहिंजे सां गवाही ॾिनी आहे त बेशक अल्लाह जी इबादत जे लाइक़ु आहे जॾहिं बांगो चए थो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम फरमाए थो ॾिस यज़ीद अॼु बि बांग में कंहिंजो नालो आहे तुंहिंजे नाने जो नालो आहे या मुंहिंजे नाने जो नालो आहे असांजो ज़िक्र हमेशह बुलंद रहंदो त दोस्तो जेतिरो थी सघे हिननि ॾींहंनि खे विञायो न ही जेको शहादत जो ग़म आहे उनखे 12 महीना रखो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेका तव्हां असांखे नसीहत करे विया आहिनि उन ते अमल करणो आहे नमाज़ पढ़णी आहे क़ुरान पढ़णो आहे आशूरे की रात ते हिकिड़े शख़्स जी आदत हूंदी छो जो 9 जी रात इमाम हुसैन अलैहिस्सलाम सॼी रात 10 जी रात ज़िक्र अज़कार में गुज़ारी क़ुरान पाक पढ़ंदे गुज़ारी नफ़िलन पढ़ण में गुज़ारी हिकिड़ो शख़्स पाकिस्तान जो हिकिड़ी सम्झो उनजी हिकिड़ी आदत हूंदी त 10 जी रात ते महफ़िल भी कराइंदो ज़िक्र अज़कार भी कुरान शरीफ की तिलावत में इबादत भी कंदो उन रात गरीब गुरबे की मदद भी कंदो सच्ची गाल तो बुधाए गरीब गुरबे की मदद भी कंदो जेके दुखा दुखनि दूर करण की कोशिश भी कंदो उही आवाज़ जो हले पियो 10 जी रात ते त पाड़े में हिकिड़ी छोकरी हो जेका अपाहिज जेका गुरबा उनका माज़ूर हुई वो पंहिंजे पीउ खां पुछे थी त बाबा अॼु कहिड़ी रात आहे जो ही हर साल इन रात ते प्रोग्राम करे थो आख़िर छा ॻाल्हि आहे चयाईं हीअ उहा रात आहे 10 जी रात सुबुह ते इमाम हुसैन ऐं हुन जा साथी शहीद थिया क़ुर्बानी जो अज़ीम मिसाल पेश कई ही उन यादि में प्रोग्राम कराईंदो उन छोकिरे छा कयो उनजो यकीन पइजी उन छा कयो उन सॼी राति पंहिंजे घर मां जीअं लाउड जो आवाज़ अचे त घरनि में ॿुधण में अचे त घर में वेही करे सॼी राति वेही करे प्रोग्राम ॿुधई ज़िक्र अज़कार ॿुधई क़ुरान शरीफ़ जूं लोलियूं ॿुधई जॾहिं सुबुह ते आज़ान अचे पई त चए थी या अल्लाह हिन भलारी राति जे सदिक़े हिन आशूरे वारी राति जे सदिक़े मूंखे नॉर्मल करे छॾ सिहतमंद बणाए दुआ घुरी आमीन कयई खुश थी
उनखे ॼगू बाहूं अची वयूं त हिन भलारी राति में या ॾींहं जो जेतिरो थी सघेव इबादत में गुज़ारियो फज़ूल रस्मनि खां परे रहो कोशिशि कयो घरनि में रहो नगर न्यास अक्सर चयो वेंदो आहे त हिन ॾींहं ते न चुल्ह चाढ़ियो बाहि थिए कुझु बि न खाधो न पचे न इहा पंहिंजे घर में ॼण तव्हां बदनसीबी खणी था कयो हिन ॾींहं ते सुठे में सुठा ताम पचायो पंहिंजे बचड़नि ॿारनि खे खाराए घर वारनि जो ऐं हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधायांव थो जेकॾहिं तव्हां चाहियो था असां सॼो साल ख़ुशहाल रहूं न त सुठे नमूने पैसा रखो ख़र्ची रखो ऐं ॿारनि में सुठे नमूने घुरायो हूअं तव्हां ॿारनि खे 10 रुपया ॾींदा तव्हां 100 रुपयो ॾिसिजो त तव्हां सॼो साल ख़ुशहाल आहे वमा तौफ़ीक़ इल्ला